हिक झंगल में ॿ शींह रहंदा हुआ, जंहिंमें हिकु पोड़ो हो ऐं ॿियो जवान शींह हो। ॿिन्ही में सुठी दोस्ती हुई। हिकु ॾींहुं ॿिन्ही में कुझु ग़लतफ़हमियूं पैदा थी वियूं, तंहिंजे करे हू ॿई हिक ॿिए जा दुश्मन थी पिया। हिकिड़े ॾींहुं पोड़े शींह खे कुझु झंगली कुतनि घेरे वरितो ऐं पटणु शुरू कयो। उन वक़्तु अचानक जवान शींह पंहिंजे साथियुनि सां गॾु उते अची वियो ऐं एॾो त ज़ोर सां गजगोड़ कयो जो सभु कुता पोड़े शींह खे छॾी भॼी विया ऐं हू जवान शींह पंहिंजे साथियुनि सां गॾु वापसि हली वियो। जवान शींह जे कुझु साथियुनि उनखां सवाल कयो त तव्हां त हिक ॿिए सां नथा ॻाल्हायो, पोइ हिन खे बचायो छो? तॾहिं जवान शींह पंहिंजे साथियुनि खे जवाबु ॾिनो त पाण में भले केॾी बि नाराज़गी हुजे, पर असांजे समाज ऐं बिरादरी में को कमज़ोरी न हुअणु घुरिजे, तो कुता बि उन जो फ़ाइदो खणणु शुरू कनि।